कंदड़न ऐं पाक रहण वारन सां मोहब्बत फरमाईंदो आहे, जेके घणी तौबा कन ऐं पंहिंजो पाण खे पाक रखन, पाकीज़गी पसंद हुजन, जिस्म पाक हुजे, कपड़ा पाक हुजन, ऐं जीअं ज़ाहिर पाक रखन तीअं बातिन खे पाक रखन, बुरन ख़यालन खां, विसविसन खां, बुरन इरादन खां पंहिंजे दिल खे पाक रखन। त इन्हनि पाक रहण वारनि सां अल्लाह पाण मोहब्बत फरमाईंदो आहे। सम्झो था, जॾहिं ज़ाहिर पाक हूंदो त उनजी पाकीज़गी जा असरात इंसान जे अंदर बि थींदा। साईं जन फरमाया तुहूर शत्रुल ईमान, पाकीज़गी अधु ईमान जो आहे। बाक़ी शयुनि में अधु ईमान आहे, असुल अधु ईमान सॼो जो सॼो पाक रहण में आहे। इन जे करे हर वक़्तु पाक रहण सिखो, पंहिंजे जिस्म खे पाक रखो, पंहिंजे कपिड़नि खे पाक रखो, पंहिंजे पाण खे बावज़ू रहण जी हालत में रखो। इन सां घणियूं बरकतूं अल्लाह तव्हांखे अता फरमाईंदो। ख़ुसूस बिल ख़ुसूस हे बाब आहे हिकिड़ो जेको तव्हांखे अॼु ॿुधाइणु चाहियां थो, इहो आहे त ख़ासि तौर ते जॾहिं बिस्तरे ते सुम्हण जे लाइ वञो त उन वक़्तु बावज़ू रहो ऐं पंहिंजे जिस्म खे पाक रखंदा कयो। अक्सर तौर ते ईअं थींदो आहे जो माण्हू सुम्हण वेंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि वुज़ू करण जी कहिड़ी ज़रूरत आहे, ईअं सुम्हूं था हूअं ई निंड कंदासीं, निंड मां उथंदासीं पोइ बावज़ू रहंदासीं। न, पाक साफ़ थी पोइ बिस्तरे ते सुम्हो त मदीने वारे साईं सेखारियो आहे, हदीसुनि मां ख़बर पवे थी, तव्हां जिस्म पाक रखो, पंहिंजे पाण खे पाक रखो, बावज़ू थियो, ऐं जेॾी महिल बिस्तरे ते अचो पोइ अल्लाह जो ज़िक्र कयो, निंड न कयो, अवल अल्लाह जो ज़िक्र कयो। ज़िक्र कंदे 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 तव्हांजी अखि लॻी वञे। असां उलट था कयूं, आदत थी वई हर कंहिं नंढे वॾे जी, अवल मोबाइल हलाईंदासीं, स्क्रोलिंग कंदासीं, रील्स ॾिसंदासीं, फेसबुक हलाईंदासीं, जेसीं ओबासियूं न अचनि तेसीं मोबाइल पई हलंदी। पोइ मोबाइल खे वरी पाण खां परे न कंदासीं, वेहाण जे हेठां रखे, पोइ अखि लॻी वेंदी, पोइ जीअं अखि खुलंदी अवल मोबाइल कढी हलाईंदासीं, पोइ बिस्तरे तां उथंदासीं। असां सभिनी जी हालत इहा आहे। पर मदीने वारो साईं तो फरमाए जेॾी महिल बिस्तरे ते वञो त अवल पाक थियो, पंहिंजो कपिड़ा पाक रखो, पंहिंजो जेको बिस्तरो आहे उनखे पाक रखो, पंहिंजे जिस्म खे पाक रखो। पोइ सुम्हण जे वक़्तु वञो त तव्हां अल्लाह जो ज़िक्र कयो। ज़िक्र कंदे कंदे तव्हांखे निंड अची वञे, पोइ तव्हांजी इहा निंड बि अल्लाह जी इबादत में शुमार कई वेंदी। जेसीं सुता पिया हूंदो 2 कलाक 3 कलाक 5 कलाक या राति सॼी सुता पिया हुजो, या सॼी राति तव्हांजा खोंघरा बि अल्लाह जी इबादत में शुमार कया वेंदा। ऐं जेकॾहिं अखि खुली वञे, राति जे वक़्त में अखि खुली वञे, इहो जेको पाक साफ़ रही अल्लाह जो ज़िक्र कंदे कंदे माण्हू सुतो न, मदीने वारो साईं तो फरमाए राति जो अखि खुली वञेसि, ऐं अखि खुलंदे ऐं हिन का दुआ घुरी अल्लाह खे अर्ज़ कयो, जेका दुआ घुरंदो अल्लाह हुनजी दुआ क़बूल फरमाईंदो। सुभान अल्लाह। हिन हदीसुनि में ऐं मदीने वारे साईं ख़ासि एहतमाम करे पंहिंजे उम्मतियुनि खे दर्स ॾिनो आहे, सबक़ ॾिनो आहे। मदीने वारे साईं सेखारियो आहे, जॾहिं तव्हां पंहिंजे बिस्तरनि ॾे मोटो त पंहिंजे जिस्म खे पाक रखो, पंहिंजे घर में अचो त बावज़ू रहण जी कोशिशि कयो। इन सां अल्लाह तव्हांखे मुसीबतुनि खां, तकलीफ़ुनि खां ऐं ख़ासि तौर ते तव्हांखे ज़हनी मुंझारनि खां महफ़ूज़ रखंदो। हे डिप्रेशन जो मर्ज़ आम थी वियो आहे। कुराड़ा माण्हू त कुराड़ा, पर नौजवान चङा भला अञा ज़िंदगी में पैर ई कोन रखियो अथनि, उहे साईं मुंहिंजा ज़हनी मरीज़ लॻा पिया आहिनि, पंहिंजे ख़्यालनि में गुम लॻा पिया आहिनि, हीअं थियो हूअं थींदो, अलाए छा थींदो। बाबा पोढ़ा पिया था जीअनि, तव्हां नौजवान खे कहिड़ो मथे में धक लॻो आहे। नौजवान चङा भला उन्हनि खां पुछा कर त एॾो वॾो सूरनि जो दास्तान खोले ॿुधाईंदई, माण्हू उन्हनि सां गॾु वेही पंहिंजा सूर ई विसरी वञनि। इहो जेको ज़हनी मुंझारा अची विया आहिनि, ज़हनी ख़ल्फ़िशार अची वई आहे, इन्हनि खे दूर करण जो तरीक़ो हे जेको ॿुधायोमांव न, सुम्हण जे लाइ वञो त अजायो सही मुंहिंजा दुनिया जा ख़्याल वहम विसविसा सभु कढी बावज़ू थी पाक थी बिस्तरे ते अचो, ऐं उन खां पोइ अल्लाह जो ज़िक्र कयो, ॿिया ख़्याल न कयो। दुनिया जा ख़्याल जेके दुकान मकान वापार तिजारतूं सॼो ॾींहुं उन्हनि में फाथा पिया हुयो, सॼो ॾींहुं उन्हनि में मुब्तला हुयो। दुकान जो फिक्र
फिक्र अथई, माल जो फिक्र अथई, मिटनि माइटनि जो फिक्र अथई, सॼो ॾींहुं त उन्हनि खे मुंहुं ॾिनई। हाणे तूं बिस्तरे ते पंहिंजे सुकून जे लाइ आयो आहीं, आराम जे लाइ आयो आहीं, पंहिंजी ज़िंदगी जो कुझु वक़्तु करार वठण जे लाइ आयो आहीं। इन वक़्त में बि तूं आराम न करी ऐं दुनिया जे बारे में सोची वेठो, दुकान कीअं हलंदो, फिलाणे खे कीअं परचाया, फिलाणे कर्ज़ वरितो, फिलाणे पैसा ॾिना, हे हिसाब हो हिसाब, बिस्तरे ते ओवर थिंकिंग में मुब्तला हुजी त हुनजो पंहिंजो ज़िंदगी जो करार, सुकून, फरहत सभु विञाए थो छॾी। इन खां सुठो आहे मदीने वारे साईं सेखारियो आहे, बिस्तरे ते अचो, सभु ख़्यालु छॾे वेही अल्लाह जो ज़िक्र कयो, ज़बान सां ज़िक्र कयो या दिली दिल में अल्लाह जो ज़िक्र कयो। दिल चए थी अल्लाह 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 कंदे कंदे तव्हां सुम्ही रहो त अल्लाह ताला तव्हांखे बख़्शिश बि ॾींदो, छोटकारो बि नसीब थींदो, इज़तूं बि ॾींदो, क़ब्र हशर जी अल्लाह ताला महिरबानी बि ॾींदो ऐं अल्लाह ताला तव्हांजी ज़िंदगी खे सुकून सां माला माल फरमाए छॾींदो। मदीने वारे साईं फरमायो त मन अवा इला फिराशिही ताहिरा, उहो माण्हू जेको पंहिंजे बिस्तरे ते अचे ऐं पाक साफ़ थी अचे ऐं यज़कुरुल्लाह ऐं अल्लाह जो ज़िक्र वेही करे, बिस्तरे ते अचे सुम्हण खां अॻु में जैसी निंड अचे तेसी ताईं अल्लाह जो ज़िक्र करे, हत्ता युद्रिकहुन नुआस, तव्हांजो ज़िक्र कंदे कंदे उनजी अखि लॻी वञे, सुम्ही पवे। मदीने वारे साईं फरमायो यनकलिब साअतम मिन लैलिन, जेॾी महिल पोइ राति जो पासो वराईंदे हिन जी अखि खुले, का ज़बान सां दुआ घुरियई न, यसअलुल्लाह खैरन मिन खैरि दुनिया वल आखिर, दुनिया जो ख़ैर घुरे या आखिरत जो ख़ैर घुरे, जेको अर्ज़ कंदो आताहुल्लाहु इय्याहु, अल्लाह उहा शइ हुनखे अता करे छॾींदो। हाणे सॼे ॾींहं जी परेशानी हुई, अचानक राति जो अखि खुली वञे, या अल्लाह अॼु ॾींहं जो हीअ परेशानी हुई, अखि खुली वञे, ओॾी महिल दुआ घुरे, या अल्लाह हीअ परेशानी, उहा परेशानी दूर फरमा। रब फरमाईंदो हिन राति जो अखि खुली अथसि, ॿियो केरु यादि न आयो अथसि, ॿिए कंहिंजी यादि न आई अथसि, हिनखे मुंहिंजी यादि आई आहे। अल्लाह फरमाईंदो जेको घुरे थो मां अल्लाह अता थो कयांसि। वरी जो सुभान अल्लाह। हाणे बुज़ुर्गनि फरमायो त मौत और निंड मौत जी भेण आहे। जंहिंमें माण्हू सुम्हंदो आहे न, इहो ॼण के मौत जे मुंहं में हलियो वेंदो आहे, दुनिया खां लॻा पा लॻ सभु टुटी पवंदा आहिनि। ऐं हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह थो फरमाए, पोइ जेकॾहिं तव्हां बावज़ू सुम्हो त तव्हांजो रूह वञी अर्श मुअल्ला जे चौधारी तवाफ़ शुरू कंदो आहे, उहो अल्लाह जे वेझो थी वेंदो आहे, अल्लाह जे क़रीब थी वेंदो आहे। पोइ जेकॾहिं माण्हू अल्लाह खे यादि करे सुम्हे त इहो ॼण के उहो मुराक़बे में मौजूद आहे, मशगूल थी वियो आहे। हज़रत इमाम ग़ज़ाली थो फरमाए, इहो जेको निंड थो करे न, इहो निंड उनजी मुराक़बे जी कैफ़ियत में आहे। ऐं मुराक़बे में ज़रूरु मदीने वारो साईं थो फरमाए त जेको माण्हू अल्लाह खे यादि कंदो रहे, जेके दुआऊं घुरंदो अल्लाह क़बूल फरमाईंदो, माना निंड बि उनजी दुआउनि में तब्दील थी वेंदी आहे। सम्झो था। ऐं मदीने वारे साईं फरमायो त मन बात ताहिरन बात फी शिआरिही मलकुन फला यस्तयकिज़ु इल्ला क़ालल मलकु अल्लाहुम्मा इग़फिर लि अब्दिका फुलानिन फइन्नहु बात ताहिरा। तवज्जो जो मूंखे सुभान अल्लाह। हिन हदीस में मदीने वारे साईं ॿुधायो आहे त जेकॾहिं तव्हां पाकीज़गी जी हालत में निंड कयो, बिस्तर ते पाक साफ़ थी सुम्हो, अल्लाह ताला तव्हांखे फ़रिश्तनि जो यार बणाए छॾींदो। फरिश्ता तव्हांजी दोस्ती में मुब्तला थींदा, अल्लाह तव्हांजे दोस्ती फरिश्तनि सां जोड़े छॾींदो। कीअं? साईं फरमायो जॾहिं माण्हू पाक साफ़ थी पंहिंजो जिस्म पाक रखे, कपड़ा पाक रखे, बावज़ू थी बिस्तरे ते अचे सुम्हे, फी शिआरिही मलकुन, अल्लाह उन जे कपड़नि में जेके जिस्म सां जुड़ियल हूंदा अथसि, उन्हनि में अल्लाह ताला हिकिड़े फ़रिश्ते खे विहारे छॾींदो आहे। लता चओ सुभान अल्लाह। फ़रिश्तो अचे उन सां गॾिजी वेहंदो आहे, हे सुतो पियो हूंदो आहे, उहो मलाइक हिन सां गॾु उन जहिड़ा दुआऊं वेठो घुरंदो आहे। साईं था फरमाइनि जेॾी महिल उहो माण्हू सुम्हंदो आहे त अल्लाह ताला फरमाई त अल्लाह जो मलाइक चवंदो आहे, मुंहिंजा मौला अल्लाहुम्मा इग़फिर लि अब्दिका फुलानिन, हिन फिलाणे तुंहिंजे बाने खे मौला बख़्श फरमा, हिन जा गुनाह माफ़ कर, फ़इन्नहु बात ताहिरा, छो त इहो पाक साफ़ थी पोइ सुतो हुयो। सुभान। हाणे हिन हदीस में ज़िक्र जी ॻाल्हि न आहे,
मथी हदीस हुई तो अल्लाह जो जिक्र कंदे कंदे सुम्हे, पर हिन हदीस में साईं जन जिक्र जी ॻाल्हि न कई आहे, सिर्फ़ पाक साफ़ थी बावुज़ू थी सुम्हो। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे भला? वुज़ू करण में केतिरो टाइम लॻंदो तव्हांखे? वुज़ू करण में 2 मिंट बि कोन लॻंदा। बिस्तरे ते अचण खां अॻु में बावुज़ू थी अचे सुम्हो, पंहिंजे पाकीज़गी जो ख़्यालु रखो। मदीने वारो साईं तो फरमाए मलाइक तव्हांजे लाइ दुआऊं घुरंदा रहंदा। ऐं फ़रिश्तनि जी आदत आहे त अल्लाह जो क़ुरान तो फरमाए वयस्तगफिरून लिल्लज़ीना आमनू, जेके ईमान आणनि था अल्लाह जा मलाइक हर वक़्तु उन्हनि जे लाइ दुआऊं घुरंदा रहंदा आहिनि। कीअं दुआऊं घुरंदा आहिनि? लहू मुअक्किबातुन मिन बैन यदैहि व मिन खल्फिही यहफुज़ूनहु मिन अम्रिल्लाह। इंसान जे लाइ अॻियां पुठियां सॼे खॿे मलाइक पहिरो ॾींदा आहिनि ऐं उनखे अल्लाह ताला हुकुम ॾींदो आहे तव्हां हिन ईमान वारे जी हिफ़ाज़त कयो। इहो तॾहिं मलाइकनि जो नूर दाख़िल थींदो, मलाइकनि जो तवज्जो तॾहिं थींदो। बुज़ुर्ग फरमाइनि था जॾहिं तव्हां बावुज़ू रहंदो, बिस्तरे ते वेंदो पाक साफ़ थी, तव्हां जॾहिं बिस्तरे ते सुम्हंदो न त तव्हांजे वजूद मां हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो नूर पैदा थींदो आहे, जेको नूर मलाइकनि खे तव्हां ॾे मुतवजे कंदो आहे, मलाइकनि खे तव्हांजे पासे में मुतवजे कंदो आहे। त ओ इहो नूरानी बानो अल्लाह जो ज़िक्र वारो बानो, पाक साफ़ रहण वारो, इहो सुतो पियो। अचो अचो इन जी हिफ़ाज़त कयो, इन जे लाइ बख़्शिश जी दुआऊं घुरो। ऐं मदीने वारे साईं फरमायो त तहिरू अजसादकुम तहरकुमुल्लाह, तव्हां पंहिंजे जिस्मनि खे पाक रखो त अल्लाह ताला वरी तव्हांजे नफ़्सनि खे पाक फरमाए छॾींदो। तव्हां ज़ाहिरी पाकीज़गी इख्तियार कयो, अल्लाह तव्हांजे बातिन खे पाक फरमाए छॾींदो। फइन्नहु लैस मिन अब्दिन यबीतु ताहिरन इल्ला बात मअहु मलकुन फी शिआरिही। पाक साफ़ रही जेको माण्हू सुम्हंदो आहे न, जॾहिं उनजी अखि खुलंदी आहे त उन सां गॾु उनजे लिबास में माना उनजे जिस्म सां गॾु सराहियत कंदड़ हिकिड़ो मलाइक बि अल्लाह ताला मुक़रर फरमाईंदो आहे। मलाइक ला यनकलिबु साअतन मिनल लैल, रात जे कंहिं बि हिसे में सुजाग थिए, कहिड़े बि हिसे में हिनजी अखि खुली वञे, मलाइक दुआ करंदो आहे अल्लाहुम्मा अग़फिर लि अब्दिक फइन्नहु बात तहूरा। मौला हिन बाने जी बख़्शिश फरमा जो तो अल्लाह जे ख़ातिर पाक साफ़ थी सुतो आहे। इन में मदीने वारे साईं हिकिड़ी ॻाल्हि फरमाई आहे, उसूल बयान कयो आहे त तव्हां पाक रहो, बदले में अल्लाह बि तव्हांखे पाकीज़गी अता कंदो। अवल तव्हां कोशिश कयो, हिकिड़ो त जिस्म पाक रखो, ॿियो अल्लाह जेका पाकीज़गी अता थो करे। हिन में बुज़ुर्गनि फरमायो आहे त तव्हां बिस्तर ते अचे ऐं तव्हां इस्तिग़फ़ार बि कंदा कयो, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठंदा कयो, अल्लाह खां पंहिंजे ख़ताउनि जी माफ़ी वठंदा कयो। जीअं जिस्म पाक आहे तीअं तव्हांजो रूह, तव्हांजो जसद, तव्हांजी दिलि, तव्हांजे अंदर जो जेका रूहानियत आहे उहा बि पाक साफ़ थी वञे ऐं अल्लाह ताला पोइ तव्हांखे हमेशह जे लाइ पाक फरमाए छॾींदो। ऐं अल्लाह त चाहे थो, क़ुरान तो फरमाए वमा युरीदुल्लाहु लियजअल लकुम मिन हर्जिन वलाकिन युरीदु लियुतहिरकुम। अल्लाह अवां ते तंगी नथो करणु चाहे, अल्लाह ईअं नथो चाहे त तव्हांजे मथां तंगी कई वञे, तव्हांजे रिज़्क़ खे सोढ़ो कयो वञे, न। अल्लाह ताला त वलाकिन युरीदु लियुतहिरकुम, अल्लाह ताला त चाहे थो मां अल्लाह तव्हांखे पाक ऐं साफ़ करे छॾियां। पर इहा जेका पाकीज़गी आहे न, इहा तॾहिं नसीब थींदी। हदीस जी फरमाए तहीरू, पाक रहो त अल्लाह पोइ तव्हांखे पाक बणाईंदो। सम्झो था? ऐं ॿी हदीस आहे, साईं फरमायो त मा मिन मुस्लिमिन युबीतु ताहिरन फयतआरु मिनल लैल। हाणे हिन में मलाइक जी ॻाल्हि न आहे, मुतलकन मदीने वारो साईं तो फरमाए उहो बानो जेको मुस्लमान रात जे वक़्त में पाक साफ़ थी बावुज़ू थी जिस्म खे पाक रखे पोइ सुतो, पोइ बिस्तर ते आयो, मदीने वारो साईं तो फरमाए पोइ रात जो अचानक हिन जी अखि खुले, फयतआरु मिनल लैल, रात जे कंहिं बि हिसे में अखि खुले, यसअलुल्लाह खैरम मिन अम्रि दुनिया वल आखिरा, दुनिया या आखिरत जे लाइ कहिड़ो बि सुवाल कंदो इल्ला अताहुल्लाहु इयाहु, जेको चवंदो अल्लाह हुनखे अता करे छॾींदो। ॻाल्हि सम्झो था कोन था सम्झो? हज़रत सैयदना फुज़ैल बिन अयाज़ रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, मूंखे तअज्जुब लॻंदो आहे उन माण्हू ते, उन शख़्स ते हैरत लॻंदी आहे जेको राति जे ऊंदाही में सुजाग थिए थो, अखि बि खुली वियसि ऐं तॾहिं बि वरी पासो वराए वरी सुम्ही पियो
ऐं अल्लाह खां कुझु घुरियई कोन, अल्लाह खां कुझु तलब न कई, अल्लाह खे कुझु अर्ज़ न कई। जॾहिं त अल्लाह ताला राति जे वक़्त में आसमान दुनिया ते लही ईंदो आहे ऐं अल्लाह ताला फरमाईंदो आहे, हज़रत फुज़ैल बिन इयाज़ फरमाए, रब चवंदो आहे बाना तूं घुर त मां अल्लाह तोखे अता फरमाया। जॾहिं तव्हांजी अखि खुले राति जे वक़्त में, जेॾी महिल ईअं न आहे त तव्हां उथी मुसले ते अचो, तहजुद पढ़ो, उन खां बाद में टंगू खोड़े गोॾा खोड़े वेहो पोइ दुआ घुरो, न, पंहिंजे बिस्तरे ते ई आयो, थोरी देरि जे लाइ अखि खुली ऐं अल्लाह ॾे मुतवजे थी जो मुंहिंजा मौला मुंहिंजा हे अर्ज़ आहिनि क़बूल फरमा। हज़रत फुज़ैल बिन इयाज़ फरमाए, जेका दुआ घुरंदो अल्लाह तव्हांजी दुआ क़बूल फरमाए छॾी। ऐं हज़रत सैयदना जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त राति जे वक़्त में कयल दुआ अहिड़ी त बहितरीन आहे जीअं तीर निशाने ते लॻंदा आहिनि न, वञी को तेज़ तर्रार तीर अंदाज़ हुजे ऐं उनजो तीर हर निशाने ते लॻे। राति जी दुआ बि ईअं, हर दुआ ख़ाली न वेंदी आहे, जेको चवंदो अल्लाह क़बूल फरमाए छॾी। सुभान अल्लाह। हे रुगी तहजुद खां पोइ या राति जो मुसले ते घुरियल दुआ जे बारे में न आहे, पर अवल तव्हां पाक रहो, अल्लाह जो ज़िक्र कंदे कंदे आरामी चो, पोइ केॾी महिल बि बिस्तरे ते सुते सुते अखि खुली वञे, ऊंघ अची वञे, अचानक अखि खुली वञे, ओॾी महिल जा दुआ घुरंदो अल्लाह क़बूल फरमाए छॾींदो। केॾी वरी इनायत आहे, सौदो सस्तो आहे महांगो आहे, इन खां वधीक ॿी कहिड़ी सहूलियत अञा तव्हांखे ॿुधायां, अञा कहिड़ी शइ तव्हांखे सेखारियां त बाबा हीअं दुआऊं क़बूल थींदियूं, अञा कहिड़ी शइ तव्हांखे ॿुधायां। हाणे त हे त दंग थी वञे मदीने वारे जी महिरबानी असां गुनहगारनि जे मथां। अल्लाह ताला शाल असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे हे हाजत वारी निमाज़ माशाअल्लाह शबीर हे त ॾाढा ठहिराया आहिनि, 10 आहिनि माशाअल्लाह। हे वठो, जेकॾहिं तव्हां मां केरु पढ़णु चाहे ऐं हाजत जी निमाज़ जेका आख़िरी सुफ़े ते 12 रकातुनि वारी लिखियल आहे, ॿी इहा जेका सुनन तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस आहे हज़रत सैयदना उस्मान बिन हुनैफ वारी, इहा दुआ त ख़ुसूसन यादि कयो। हे जेका हिन जे 3 नंबर सुफ़े ते आहे, इहा दुआ जेका मदीने वारे साईं हज़रत सैयदना उस्मान बिन हुनैफ के सेखारी हुई, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका व अतवज्जहु इलैका बिनबिय्यिका मुहम्मदिन नबिय्यिर रहमति या मुहम्मद इन्नी अतवज्जहु बिका इला रब्बी फी हाजती हादिही लितुक़दा ली अल्लाहुम्मा फशफ़िअहु फीय व शफ़िअनी फीह। इहा दुआ घुरो, इंशाअल्लाह अल्लाह तव्हांजी हर हाजत पूरी करे छॾींदो। इहो जेको हज़रत उस्मान बिन हुनैफ वारी हदीस आहे न, ख़ुसूसन जेकॾहिं हूअ वॾी निमाज़ नथा पढ़ी सघो त हीअ निमाज़ हीअ दुआ रोज़ानो भली 2-3 दफ़ा जेका हाजत आहे, हर हाजत जे लाइ नओं वुज़ू कयो, नओं नफ़िल पढ़ो, नए सिर दुआ घुरो, वरी ॿी हाजत घुरणी आहे, वरी दुआ घुरो, वरी अर्ज़ कयो, अल्लाह ताला इंशाअल्लाह सभई हाजतूं पूरियूं फरमाईंदो। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हे तव्हांखे शहज़ादो ॾींदो, अल्लाह ख़ैर कंदो, अल्लाह क़बूल कंदो इंशाअल्लाह। असांजे हथ में कोशिश आहे, क़बूल करण वारी ज़ात अल्लाह जी आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला नबीना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन या रब्बी बिल मुस्तफ़ा।